अस्सलाम वालेकुम। पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ मां वरी कुछ बचल सिलाई जो सामान खणी आई आहियां जंहिंमां असां हिकिड़ो मज़ेदार क्राफ्ट ठाहींदासीं। जैसा कि मैं पहले अनाउंस कर चुकी हूँ कि मैं जो सिलाई में से बचे हुए पीसेस होते हैं, कपड़े, लेसेस, कुछ भी इस तरह का सामान, उसको हम यूज़ करेंगे और उसमें से मज़े मज़े की चीज़ें बनाएंगे। तो ये मेरे पास कपड़े का पीस है जो मैंने बच्चों के ट्राउज़र्स बनाए थे घर में, तो उनमें से ये प्रिंट बच गया है। और ये कुछ लेसेस हैं, ये फूल बना हुआ था रिबन इसका लेस का, तो उसको मैंने खोल लिया है, यूज्ड था, लेकिन रिबन जो है, लेस जो है अभी वो बहुत अच्छी कंडीशन में है। एक ये छोटा सा पीस है जो भी बचा हुआ है किसी सिलाई के काम में से। ठीक है, ही कुछ बचियूं सचियूं रिबन्स आहिनि, लेसिस आहिनि जेके बज़ाहिर मुंहिंजे कंहिं कम जूं न आहिनि। मां इनखे कपिड़नि ते यूज़ नथी कयां, त हिननि खे असां क्राफ्ट में यूज़ कंदासीं। सो कुझु बचियल लेसिस, कपिड़ो तव्हांजी मर्ज़ीअ जो कोई बि टुकड़ा हुजनि। मूं वटि ही हिकिड़ो वॾो पीस आहे, इन करे मां इहो हिकिड़ो ई पीस थी खणां, पर जेकॾहिं नंढा नंढा हुजनि त तव्हां अलग अलग डिफरेंट पीसेस भी खणी सको था। ठीक है, मेरे पास एक लंबा सा पीस बचा हुआ है, इसलिए मैं यही ले रही हूँ। और अगर आपके पास इतना बड़ा पीस ना हो तो आप अलग अलग पीसेस भी ले सकते हैं। ये कुछ टिन हैं, कुछ डब्बे हैं, मुख्तलिफ चीज़ों में से जो है मैंने धो के संभाल के रखे हुए हैं। घर में ऐसी चीज़ें आती रहती हैं, उनमें से ये हमें मिलते रहते हैं। तो ये 3 अलग साइज़ के मैंने ये डब्बे रखे हैं जिसको मैं डेकोरेट करूँगी इन पीसेस और रिबन के साथ। ठीक है, सो हेड़े किस्म जा दॿा अक्सर घर में ईंदा था रहनि, का न का शइ असां वठूं था, त मां उन्हनि खे ज़ाया न कंदी आहियां, बल्कि मां उन्हनि खे वापसि धोई रखंदी आहियां। ग्लू खपंदी हीअ, हमेशह मां क्राफ्ट जी हीअ ग्लू यूज़ कंदी आहियां। हिन कंपनी जो ट्यूब हमेशह यूज़ कयो। हिन जी ग्लू स्टिक जेका आहे उहा पेपर खे चिमड़ाइण जे लाइ हूंदी आहे, वह तव्हां कॾहिं बि न खणो। ठीक है, तो ये जो ट्यूब है ये यूज़ करनी है। इसी की ग्लू की स्टिक आती है, वो यूज़लेस है, या कोई और ग्लू आप यूज़ कर सकते हैं। एक हमें कैंची चाहिए। ठीक है, सो हाणे सभिनी खां पहिरियों त असां हिननि दॿनि जे माप जे लाइ कपिड़ो कटींदासीं। इन डब्बों को हम कवर करेंगे कपड़े से। मेरे पास ये काफ़ी लंबा सा पीस है, इसलिए मैं तीनों को एक ही डिज़ाइन के साथ कवर कर रही हूँ। और ये मैं बना रही हूँ अपनी घर में किसी बच्चे के राइटिंग टेबल के लिए, तो उस हिसाब से मैं ये कार्टून वाला प्रिंट ले रही हूँ। अगर आप ये चीज़ बड़ों के लिए बनाना चाहें तो आप उनके लिए कोई भी प्रिंट, कोई भी प्लेन कलर, कुछ भी आप ले सकते हैं। ठीक है, सो ही मां ॿार जी राइटिंग टेबल लाइ ठाहियां थी, त उन जे हिसाब सां मां हिननि जो कपिड़ो कटियां थी कार्टून वारो। तव्हां जेकॾहिं कंहिं वॾे लाइ ठाहियो त पोइ तव्हां उन हिसाब सां उहो कपिड़ो जेको आहे या डिज़ाइन या कलर उनजी पसंदि जो खणी सघो था। ठीकु आहे, टिनिनि जे लाइ मां कटे वरितो आहे। अच्छा, करिणो इहो आहे त हीउ कपिड़ो जेको आहे इन टिन जे केन जे साइज़ खां वॾो हुजे, त जीअं असां हिनखे अंदर भी मोड़े सघूं। ठीक है, ये कपड़ा जो है बाहर से तो हम बिल्कुल इस तरह से मिलाकर इसको चिपकाएंगे, लेकिन अंदर की तरफ हम इसको थोड़ा सा मोड़ देंगे, तो इसलिए ये इसके साइज से जो है हमें लंबाई में ज़्यादा लेना है। तो सभिनी खां पहिरियों असां ये ग्लू खणूं था, तीनों पे हम पहले ये कपड़ा चिपका लेंगे। नीचे की तरफ सबसे पहले ग्लू लगाएंगे हल्की हल्की। ठीक है, हेठे पासे ना असां ग्लू हणंदासीं हल्की, ऐं असां हिनखे प्रॉपरली चिमड़ाईंदासीं। ये ख्याल रखिएगा कि अगर इस तरह का कोई कार्टून प्रिंट है तो वो बिल्कुल सीधा हो, ऐसा ना हो कि ये बिल्लियाँ जो है इस पर उल्टी लटक रही हों। ठीक है ना, हमेशा सिलाई में भी इहो ख्याल रखिजे प्रिंट जो सिधो हुजण जो, ऐं हेड़े क़िस्म जे कम में भी इहो ख्याल ज़रूर रखिजे। ठीक है, सो ही हेठां वियो चिंबड़ी, यहाँ से चिपक गया है। और फिर हम इसको नीचे वाले पार्ट को पहले इस पे चिपकाएंगे, हेठे हिस्से के प्रॉपरली चंगी तरह छिके, कोई झोल, कोई गुंज न रहण घुर्जे, ऐं पोइ असां ही जेको आहे हिन जे मथां ओवरलैप करे वेंदासीं। ठीकु आहे, हिन जे मथां असांखे चिमड़ाइणो आहे, कुझु मुश्किल न आहे। ऐं जीअं त मां तव्हांखे पहिरियों ई चयो त हिन बचियल सामान मां असां मज़े मज़े जूं शयूं ठाहींदासीं, असां ॾाढी सुठी क्रिएशन कंदासीं, ऐं जिन खे ॾिसी तव्हां पाण ऐं तव्हांजी फैमिली ऐं तव्हांजा जेके बि जंहिंजे लाइ बि तव्हां ठाहींदव उहे सभई ख़ुशि थींदा। त हिन खे अंदरां असांखे हणण जी ज़रूरत न आहे, चिमड़ाइण जी ज़रूरत न आहे। पर जेकॾहिं तव्हां मुतमइन न थियो त पोइ बि इहो करे थो सघिजे त हिन जो जेको इनसाइड आहे इन में हल्की ग्लू हणी वञो पंहिंजे इत्मिनान जे लाइ। ठीकु आहे,
ऐं पोइ हिन खे अंदरि जे तरफ़ मोड़े छॾियो। ऐं चङी तरह सां हिनखे चिमड़ाइणो आहे, थोड़ो प्रेस करणो आहे। वैसे ज़रूरत नहीं थी, लेकिन अपनी तसल्ली के लिए या इसको फिक्स करने के लिए, ताकि खिसके नहीं, आप अंदर से थोड़ी सी ग्लू लगा के इसको इस तरह से दबा के चिपका ले। ये एक हमारा डब्बा तैयार है, इसको बाद में हम डेकोरेट करेंगे। पहले बाकी जो दोनों हैं इनको मैं रेडी कर लेती हूँ। ये टई मूं कवर करे छॾिया आहिनि। ऐं जीअं त हिन में लाइट एंड डार्क ब्लू आहे, हल्को फिरोज़ी ऐं डार्क ब्लू आहे, त मां उन हिसाब सां ही रिबन्स जा टुकड़ा खया आहिनि। तव्हां पंहिंजे हिसाब सां खणी सघो था, सिर्फ़ु वाइट हुजे तॾहिं बि ठीकु आहे। ऐं इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त अगरि हीअ वेकरी लेस आहे त इहा वॾे वारे साइज़ ते सुठी लॻंदी, ठीकु आहे। जो आप अगर चौड़ी लेस यूज़ करना चाहें तो किसी बड़ी चीज़ पे उसको यूज़ करें, लेकिन अगर इस तरह की कोई पतली चीज़ हो तो इसको आप छोटे पार्ट पे यूज़ करें। तो अभी इनको मैं डेकोरेट करती हूँ इन लेसेस के साथ। हिन ते ग्लू मां हणी छॾी आहे, ठीक है, ग्लू मैंने लगा ली है। ये हम नीचे की तरफ रिबन चिपकाएंगे ताकि इसका रफ जो किनारा है वो अच्छी तरह से कवर हो जाए। दूसरी बात ये कि जिस तरफ कपड़े का जोड़ है उसी तरफ जो है रिबन का जोड़ भी रखें, ताकि सारे जो जोड़ हैं वो एक ही तरफ आ जाएं, ठीक है। कपड़े जो रफ किनारो आहे इहो हिन सां ढकिजी वेंदो, कवर थी वेंदो। ऐं ॻंढ जेके बि आहिनि, कपड़े जो ॻंढ, रिबन जो ॻंढ, ये सभु हिकिड़े पासे थियणु घुरिजनि। रिबन ईअं कटींदासीं जो थोरी हिन जे मथां ओवरलैप थी वञे। ये ॾिसो, हेठियों पासो हिन जो कवर थी वियो आहे। ऐं हाणे असां हिनखे मथे पासे जेका आहे थोरी वाइट लेस हणंदासीं। इस चीज़ का ख्याल नहीं करें कि इसमें से जो कार्टून प्रिंट है वो छुप रहा है या जो भी है, तो ये नहीं सोचना। ये मीडियम साइज़ जेका लेस आहे उहा मां हणां थी हिन ते। हिन जो लेस जो ॻंढ भी असां सेम साइड ते कंदासीं। जो लेस का जोड़ है उसको भी उसी तरफ हम रखेंगे जिस तरफ रिबन का और कपड़े का जोड़ है, ठीक है। रिबन के भी ईअं कटींदासीं जो थोड़ो ओवरलैप थी वञे। सफाई का, फिनिशिंग का बहुत ख्याल रखना होता है। रफ कम न हुजे, न तो पोइ ख़ूबसूरती न ईंदी। हाणे ॾिसो, कपिड़े जो ॻंढ, रिबन जो ॻंढ ऐं लेस जो ॻंढ हिक पासे। त हीउ हिकिड़ो असांजो जेको आहे पेन होल्डर, पेंसिल होल्डर, इहो असांजो रेडी आहे। त हाणे बाक़ी ॿियनि खे बि मां रेडी कयां थी। हिन लेस जो जेको किनारो आहे उहो थोरो रफ आहे। जेका मां पहिरियों हई उनजो किनारो फाइन आहे, त हिन में हल्की हल्की ग्लू हणी पहिरियों असां हिनखे फोल्ड कंदासीं। ये देखिए, ज़रा ज़रा सी मैं इस पर ग्लू लगा रही हूँ और इसको हम करेंगे पहले फोल्ड, ताकि लगाने में जो इसकी फिनिशिंग है वो अच्छी आए। इस तरह से आप चाहें तो ये किनारा सिलाई से भी मोड़ सकते हैं, ठीक है। सो जकॾहिं चाहियो त तव्हां सिलाई करे भी हिन किनारे खे हीअं मोड़े सघो था। ऐं मां हिनखे ग्लू हणी फोल्ड करे छॾियो आहे। हाणे हीअ फिनिशिंग थी वई हिन जी साफ़ सुथरी। त हाणे असां इहो हिन ते हणंदासीं। हिन जो भी किनारो जेको आहे इहो सिधो न आहे, त हिनखे भी जेका थोड़ी असां ग्लू हणी फोल्ड करे वेंदासीं। इस तरह का कोई भी खुला हुआ किनारा हो तो या तो उसको सिलाई से सी लें या फिर उसको आप ग्लू के साथ इस तरह फोल्ड करें। जैसे इनके किनारे की फिनिशिंग बिल्कुल सही है, तो उसको ज़रूरत नहीं है कि हम इसको फोल्ड करें, ठीक है। सो हिनखे भी मां थोरो मोड़ींदमि जीअं साफ़ सुथरो लॻे। सो ही मुंहिंजो प्रोजेक्ट थी वियो कंप्लीट। ऐं हीअ रिबन ॿिनि बॉक्सिस ते आई, ॿिनि दॿनि ते आई, त टे ते हीअ हई आहे। हाणे तव्हां ॾिसो, ये 2 पे ये रिबन आया है जो नीचे लगा हुआ है बेस में, और 1 पे मैंने ये लगाया है। इससे कोई फ़र्क नहीं पड़ता, बचे हुए पीसेस को जब हम यूज़ करते हैं तो इस चीज़ का ख्याल नहीं रखते फिर। तो ये मैंने बनाया है राइटिंग टेबल के लिए सेट, जिसमें हम डालेंगे पेंसिल्स, मार्कर्स और इस तरह की दूसरी चीज़ें। तो जो बड़ों के लिए बनाएं तो आप उस हिसाब से प्रिंट लें, बच्चों के लिए बनाएं तो उस हिसाब से कलर्स और प्रिंट का आप इंतखाब करें। तो ज़रूर बताइएगा कि आपको मेरा ये प्रोजेक्ट कैसा लगा। सो ॿुधाइजो ज़रूर त तव्हांखे मुंहिंजो ही प्रोजेक्ट कीअं लॻो आहे। ही मुंहिंजी महिनत हुई ऐं ही बचियल कपिड़नि जो इस्तेमालु हो, बचियल जेके टिन हुया उन्हनि जो इस्तेमालु हुयो।
मूंखे तव्हां खां जवाब जी उम्मीद आहे, इंतज़ारु आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी कम जी वीडियो सां, कंहिं सुठे क्राफ्ट सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।